लाल उडेरा झूलेलाल। कलंदर मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर। कलंदर मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर। आयो लाल सभई तो झूलेलाल। ॾाढे दुख जी ॻाल्हि आहे जो सॼे विश्व में कोरोना वायरस जी बीमारी फैलिजी रही आहे ऐं असांजे हिंदुस्तान में पाण आहिस्ते आहिस्ते बीमारी वधंदी वञे थी करे। ऐं असांखे श्री प्रधानमंत्री ऐं CM सभिनी अपील कई आहे त जेके बि ग़रीब गुरजाऊं आहिनि उन्हनि सभिनी खे खाधो खारायो। त असांजे झूलेलाल ट्रस्ट पारां रोज़ु 7000 माण्हुनि खे सुबुह जो खाधो ॾिनो वेंदो आहे ऐं 7000 माण्हुनि खे शाम जो खाधो ॾिनो वेंदो आहे। ऐं असांजी एरिया जेका आहे म्यूनसिपालिटी खे ॿधी ॾिनी आहे प्रभास समिति 1, माना पहिरें नंबर में जेके बि ग़रीब आहिनि असांजे मारल गांव या ॿिया जेके धोबी घाट आहिनि उन्हनि सभिनी खे असांजा माण्हू वञी करे प्रेम भाव सां खाधो ॾींदा आहिनि ऐं उनखां आशीर्वाद वठींदा आहिनि। ऐं मां ॿियनि भाउरनि खे बि वेनिती कंदुमि त हिन कार्य में सभई ॼणा सहयोग ॾियो। जे थी सघे त पंहिंजे पंहिंजे घर मां ठाहे करे जेके बि पासे में ग़रीब गुरबा आहिनि उनखे खाधो खारायो। हे आयो लाल सभई तो झूलेलाल। सभिनी भेनरुनि ऐं भाउरनि खे नमस्ते। उम्मीद त तव्हां पंहिंजे परिवार समेत घर में ख़ुशि हूंदा, तंदुरुस्त हूंदा। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे पूरी दुनिया में कोरोना वायरस नाले जी महामारी फैलियल आहे। दुनिया जा वॾा वॾा विकसित देश जहिड़ा त अमेरिका, इंग्लैंड, इटली, फ्रांस, स्पेन बि हिन बीमारीअ मां बची न सघिया आहिनि। सॼी दुनिया में कुल 35 लख खनि केस थिया आहिनि, जंहिंमें 2.5 लख खनि माण्हुनि पंहिंजी जान गंवाई आहे। असांजे भारत देश में बि 42,000 खनि केस थिया आहिनि ऐं 1300-1400 माण्हुनि पंहिंजी जान गंवाई आहे। हिन बीमारीअ जी अॼु ताईं का दवा इलाज निकितो न आहे, पर हिकु तमामु सवलो ऐं सरल उपाय आहे। उहो आहे हिक ॿिए खां परे रहणु, घटि में घटि 6 फुट दूरी रखणु। घर में रही करे हिन बीमारीअ खां पाण बची सघूं था। जे तमामु ज़रूरी लॻे त घर मां ॿाहिरि निकिरूं ऐं उन टाइम बि मास्क पाए करे निकिरूं। घर में हर कलाक में साबुण सां 20 सेकंडनि लाइ हथ धोऊं त हिन बीमारीअ सां पाण बची सघूं था, पंहिंजे परिवार खे बचाए सघूं था। जय झूलेलाल। मां दीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। अॼु खां हलंदियूं ग्रीन ज़ोन खां ग्रीन ज़ोन में बसूं। 13 देशनि मां भारतीय माण्हुनि खे आणण लाइ 64 फ्लाइटूं थींदियूं रवानियूं। दुनिया में कोरोना जा कुल मरीज़ 36,71,000 थिया। 2,23,401 मौत, 12,11,000 थिया ठीक। कच्छ वासियुनि जी हज़ारनि में वतन वापसी। अंजार में थी नोडल ऑफिसर जी निमणूक। गांधीधाम चैम्बर ऑफ कॉमर्स जे प्रमुख अनिल जैन चयो, मज़दूर कनि था पाए जो कमु। भुज में जैन शासन स्थापना ॾींहुं 2576 मल्हायो वियो। रजिस्ट्रार कचहरियूं कम शुरू करण लाइ गांधीधाम चैम्बर जी घुर। राजकोट में ब्रह्मो समाज 1 साल ताईं कोन कंदो जड़ियन ऐं समूह शादियुनि जो उत्सव। कंगना रनावत ट्विटर ऐप बंदि करण जी कई अपील।
विद्यार्थियुनि लाइ गुजरात राज्य जा कोरोना वॉरियर्स ते रथी वयूं अलॻि अलॻि कॉम्पिटिशन्स। लॉकडाउन में अहमदाबाद जा मशहूर बिजनेसमैन रवि अंबवाणी ऐं अमित अंबवाणी कसरत ज़रिए बणी रहिया आहिनि बॉडी बिल्डर्स। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। गर्मियुनि जी वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।